अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आरिफ जुड़े जो तव्हां ॾिसी रहिया महबूब न्यूज़ नेटवर्क मां मौजूद आहियां स्पार्क स्कूल एंड कॉलेज में, जिते 6 सेप्टेम्बर जे हवाले सां योम दिफ़ा जे हवाले सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। हिते जे माण्हुनि खे, हिते जे ॿारनि खे अक्सर इहा ख़बर न आहे त 6 सेप्टेम्बर सां छो मल्हाईंदा आहियूं ऐं छा लाइ मल्हाए वेंदी आहे उहा। ते हवाले सां स्पार्क स्कूल एंड कॉलेज इहो ॿुधायो आहे उन्हनि प्रोजेक्ट जे हवाले सां ऐं स्टूडेंट पाण एक्सप्लेन कयो आहे त 6 सेप्टेम्बर छो मल्हाईंदा आहियूं ऐं छा लाइ असां मल्हाईंदा आहियूं। अचो त कुझु ॿारनि सां ॻाल्हि कयूं था। Good morning. There were many tanks defending in the war of 1965, but Monaco M45 Patton M for Sherman M5 Scott. Information about tank. A tank is an armored fighting vehicle intended as a primary offense weapon in front line or more cells sprockles which a track made up to hundreds of metal links the tank. Now I will switch over to Alicia. Good morning, I am Alicia. My name is Marvi from class 7. Today, tanks and their importance during 1965. What I am tell you of names of the tanks as first Al Zarar, second 93rd Monaco Type 59. Now मुंहिंजो नालो फरहाना आहे। मां क्लास 6 में पढ़ंदी आहियां। असांजो प्रोजेक्ट आहे पाकिस्तान मैप। मूंखे इहो ॿुधाइणो आहे चाइना ऐं इंडिया में पाण एतिरी फ़ौज छो न आहे प्यारी। उहो हिंदी करे छो त पंहिंजा जेका कंट्रीज़ आहिनि चाइना ऐं इंडिया पंहिंजा दोस्त आहिनि। My name is Kirpa from class 6. I am going to tell you about the reason why our Pakistani soldiers were deployed in greater number at the borders of Afghanistan and Iran, because these countries were enemies. क्योंकि वो हमने अफ़गानिस्तान और ईरान के बॉर्डर्स पे इतनी फ़ौज तभी खड़ी की क्योंकि वो हमारे दुश्मन थे। Thank you. Zainab from class 7th. I am going to talk about uses of missiles, Shaheen missile and Gahuri missile and Ghaznavi missile. Shaheen missile, it is surface to surface at the hint range of 17 kilometer, and the Ghaznavi missile, it is a hypersonic missile, and I'm studying in class 7 at the Spark School and College Latif campus. We are here to celebrate Defense Day through our project presenting. I would like to introduce you to my other 3 members of project. Here is Sumayya, Zainab and Rida. Now I would like to switch towards our project. Pakistan is one of the best country in the world. Ongoing tension with our enemies. Our country needs to be ready for everything, for every time to give him a solid response. If they are these missiles technology to destroy our enemies, if they are there to threat us. Missile is a technical fueled missile. It's tested in 2011 and later in 2000. Assalamu alaikum. My name is Rida Rizwan from class 7. I am going to talk about Ababil missile, Shaheen 3 missile and Shaheen 2 missile. Ababil missile. Ababil is surface to surface medium range ballistic missile developed by from class 8. I am with my team partners to explain you the war of 1965. I am the group leader and I will tell you about Pakistan and India war took place on 1965 at 2:40 p.m. In Pakistan and India went to capture Lahore, but the agility of our soldier India got failed. Thank you so much. Now Madhya will tell you about more this. Assalamu alaikum. I am Madhya from class 8. Today my topic is Defense Day. Pakistan Defense Day is important event of city. Every citizen, our soldiers, they are still enjoying the fresh air of our freedom. We never forget our soldiers because their sacrifice make Pakistan a living, defensible country. Thank you, Pakistan Zindabad. Assalamu alaikum. My name is Rida. I am class 8. Today I tell you about Pakistan map. This is West Pakistan and West Pakistan, Sialkot, Lahore, Kashmir and thank you. I tell you about Indian map. जो अमृतसर ने हमें अटैक कयो लाहौर ते हाँ ये 1965 में थियो। यो टाइमिंग हुयो 2:40 AM. Allah, thank you. My name is Umayma Fatma from class 4. Today it's my presentation of Nishan-e-Haider. Nishan-e-Haider is the highest military award of Pakistan. It means an emblem of the lion. It also means the medal of bravery. This award has been given only 11 times in the history of Pakistan.
It shows an extraordinary courage on the battlefield by armed forces. Shahid Major Raja Aziz Bhatti has been awarded this highest medal award by sacrificing his life in the war of 1965. जेको पंहिंजे स्पार्क स्कूल जो नालो रोशन करे 1000 रुपीस के जे लाइ कैश प्राइज आहे। खां पहिरियां इहो ई चवंदुसि त असां में अञा जज़्बो जोश मोहबत ऐं कामयाबी जी जस्तजू मौजूदु आहे ऐं इनशाला हिन ॿारनि मां ई कुझु अहिड़ा ॿार निकिरंदा जेके असांजे पाकिस्तान खे अञा सुरखुरू कंदा ऐं ईअं ई पाकिस्तान जे डिफेंस खे अञा मज़बूत कंदा। मां सर अरसलान जो ऐं नवामा जो सर हसन जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं ही तमामु बहितरीनु इवेंट अरेंज कयो जंहिंसां ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थी, उन्हनि खे पंहिंजी हिस्ट्रीअ जी ख़बर पई। असांजे ॿारनि खे हिस्ट्री जी ख़बर सफ़ा न आहे, दे नो नथिंग अबाउट हिस्ट्री, बट ही इवेंट्स थियनि था, हिन जे ज़रिए उन्हनि खे हिस्ट्री जी ख़बर पए थी। त अगेन थैंक्स टू सर अरसलान एंड ऑल द मैन। सभ खां पहिरीं आउं डिफेंस डे जे हवाले सां इहो चवंदुसि त असांजी मैडम प्रिंसिपल वाइस प्रिंसिपल साहब जी टीम सभिनी भरपूर महिनत कई। उन्हनि सां गॾु ॿारनि जेके प्रोजेक्ट्स पेश कया उहे इलाही बहितरीनु हुआ ऐं असांजे जेके पेरेंट्स आया उहे न आया ऐं ॿारनि जी महिनत सर वाइस प्रिंसिपल साहब असांजे सभिनी टीचर्स जी जेकी महिनत हुई उहा अॼु जे ॾींहं में सभिनि खे नज़र आई त ॿारनि सां गॾु असां कोऑर्डिनेट करे कीअं असां प्रेज़ेंट कयो ऐं 6 सेप्टेम्बर जे हवाले सां असां ॿुधायो माण्हुनि खे दिफ़ा है। और हमारे स्पार्क के जो स्टूडेंट्स है वो हमेशा जो है वो एनर्जी में होते हैं और ऐसी मोमेंट्स जो होती है तो उसमें ये बड़ा एंजॉय करते हैं और मेरे को तो ख़ास मज़ा आता है क्योंकि मैं ख़ुद पढ़ा लिखा नहीं हूँ, पर मैं जिस भी हैदराबाद हो या पूरी सिंध हो या पूरे पाकिस्तान में किसी स्कूल में या यूनिवर्सिटी में कॉलेज में जाता हूँ तो ये बच्चे एंजॉय करते हैं और इनको भी मज़ा आया और योम दिफ़ा का दिन है, मेरे को मज़ा आया। और मेरी यही कोशिश है, बच्चों को यही मैसेज देना चाहता हूँ कि हमको पढ़ना है, अपनी सिंध और पाकिस्तान का नाम रोशन करना है। सर महबूब न्यूज़ नेटवर्क जे लाइ कुछ मैसेज ओ VIP आ नेटवर्क लोगो ही VIP आ बिलू बिलू हा जियो जियो। असांजे नाज़रीन जे लाइ को पैगाम त भई महबूब न्यूज़ नेटवर्क ॾिसनि। मुंहिंजो पैगाम इहो ई आहे सिंध जे नौजवाननि खे त तव्हां हिकु त पढ़ो, ॿियो ग़रीबनि जी मदद कयो, पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो ऐं पंहिंजी सिंध ऐं पंहिंजे पाकिस्तान जे लाइ कुझु कयो ऐं ऑफिसर थियो, पूरी दुनिया खे करे ॾेखारियो। पाकिस्तान जिंदाबाद। वरी में 2 स्टूडेंट गए थे जिन्होंने पूरे सिंध में 2nd पोजीशन ली है और वो आज दोनों बच्चे हमारे पास मौजूद हैं। हम चाहते हैं कि हमारे जो प्रोजेक्ट डायरेक्टर साहब हैं वो उनको अपने हाथों से मेडल पेश करें। चेयरमैन ऑफ स्पार्क स्कूल एंड कॉलेज सर इमाम अली साहब। न हलियो कंहिं बि शहनशाह जो असां ते फरमान, असां त स्पार्क वारनि जे चवण ते हलिया। तव्हांजे भरपूर तारनि में सर असगर खोसो साहब। ये ना CNG ते ना पेट्रोल ते। अस्सलाम वालेकुम, खुश आयो। तव्हांखे लख लख मुबारक हुजनि, स्कूल चालू थी विया आहिनि। मज़ो अचे थो या चओ था बसि को न को टीचर कोरोना में गुज़ारियो हुजे, छुट्टी हुजे, मज़ो अचे थो न। 2 साल स्कूल न आया और पूरा 2 साल उठाई करे सॼे घर खे खुटायो आहे। हाणे पढ़ंदव न, हाणे दुआ कयो त अल्लाह साईं बीमारी खां बबा खां जान छॾाए, पोइ वरी स्कूल खुलनि, वरी तव्हां पढ़ो, पोइ स्पार्क मां के डॉक्टर थी निकिरो, के इंजीनियर थी निकिरो, वॾा वॾा ऑफिसर थींदो, वॾा डॉक्टर थींदो। अबा डॉक्टर थींदो न? हा न, ग़रीबनि खे पाणी ड्रिपूं हणंदा न। तव्हां छा थींदो? आर्मी। अबा तूं सरासन जा बच्चा पायलट थी रहे, पीऊ के खणी तो गुम कर रहे न। तव्हां छा थींदो बाबा? डॉक्टर थींदो।
माशाल्लाह। तव्हांजो अबू डॉक्टर आ, चाचो डॉक्टर आ, पोइ मामो डॉक्टर आ, उन ॿुधायो हूंदो न कमाई वॾी आ। सभई मिली करे एंजॉय कंदासीं ऐं मां तव्हांजी हिकिड़ी सेल्फी ठाहींदुमि जेका हींअर अपलोड कंदुमि। सभई मूंसां रलिजी नारो हणंदो, ठीकु आहे न? पर जोर सां गॾु माना हथ मथे करे, है न? वेही करे अम्मा वे, अम्मा ओ अम्मा, अम्मा वे वे, प्लीज सिट डाउन, प्लीज। अला वे गरीब वे, ओ सुतली दबला वे वे, उवे आई एंजॉय करे वे। तू खुशी है दा? छा नालो आहे तुंहिंजो? असां हुसैन। कहिड़ी क्लास में है दा? 4 क्लास। छा थींदे बाबू? वॾो थी कहिड़ो ऑफिसर थींदे? इंजीनियर। एड़ो पुल उठाइजाए जो घर पुजी पुल हुजे ई न। अल्लाह खुश करे तव्हांखे, सभई ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु रौनक लॻल आहे छो जो अदा बीजे अदा हिकिड़ो मिंट, है न? सभई मूंसां रलिजी नारो हणंदो, ठीकु आहे न बाबा? ऐं अल्लाह खां इहा दुआ करो त हाणे बीमारी ख़तम थिए, स्कूल स्टार्ट आओ। सभई सभु अदाकार थी आओ, सभु अदाकार थी आओ। बकरियूं केरु चाढ़ींदो? पाक फोर्सेस, स्पार्क स्कूल, स्पार्क स्कूल, स्पार्क स्कूल, पाक फोर्सेस, पाक पुलिस, सिंध पुलिस, पाकिस्तान पुलिस, पाक फौज, पाकिस्तान, हाथ में करो पाकिस्तान, पाकिस्तान। खुश रहो, आबाद रहो। मूंखे वरी टिनि स्कूलनि में अञा ॿियनि बि वञिणो आहे, छुट्टी जो टाइम थियण वारो आहे। अदा वे वे दबला वे, ओ दबला वे 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 अदा अलदा तारियुनि जो साथ ॾियो सभई। हथ में करे, हथ में करे। हथ में करे, मिली करे, मिली करे, हथ में करे, हाथ में करे। पर कमिए हमारा जिसमें चांद सितारा, प्यार धरती का नजारा, प्यारा पाकिस्तान हमारा। हाथ में करे, मिली करे, मिली करे, मिली करे, मिली करे। हमारा जिसमें चांद सितारा, सबसे पर कमिए हमारा जिसमें चांद सितारा, प्यार धरती का नजारा, प्यारा पाकिस्तान हमारा। हाथ में करे, मिली करे, मिली करे। थोड़ा हाथ में करे, मिली करे, मिली करे। हमारा बलूचिस्तान, हाथ में करे, मिली करे, मिली करे। उस दियो से और भी करे, भी करे, भी करे, भी करे। करना है तो मिलकर बोलो पाक फोर्सेस, पाकिस्तान, हाथ में करो पाकिस्तान जिंदाबाद। क्लैपिंग। असां ॾाढे स्पार्क स्कूल में जाम इंजॉय कयो आहे।
असां स्पार्क स्कूल लतीफ़ कैंपस जा स्टूडेंट आहियूं अॼु असां हिते डिफेंस डे मल्हायो आहे ऐं असां ॾाढो हिते एंजॉय कयो आहे माशाल्लाह वॾो मज़ो आयो आहे असांखे। तो अॼु असांजो डिफेंस डे हो स्पार्क स्कूल में ऐं असां ॾाढो एंजॉय कयो आहे ऐं असांजे स्कूल में फंक्शन हो जेको जंहिंमें असां पार्टिसिपेट करे ॾाढो एंजॉय कयोसीं। इवेंट छा तमामु बहितरीनु इवेंट आहे हिन इवेंट जेका थियणु खपे इवेंट थियणु खपनि। ये जो इवेंट आहे 6 अक्टूबर जो आहे जंहिंमें असां जेको असांजे पाक आर्मी उन्हनि पंहिंजी जेका दिफ़ा कई पंहिंजी जेका पाकिस्तान जी इहो असांजो सुठो असां जेका फ़ख़्रु आहे पाण असीं पाकिस्तानी ऐं असांजी अहिड़ी वॾी आर्मी आहे। पाण स्कूल मां ॻाल्हायूं था ॾाढो असां इंजॉय कयो आहे। अॼु डिफेंस ॾींहुं हो ॾाढो असां इंजॉय कयो आहे। स्पार्क स्कूल में ॾाढो मज़ो आयो हिन लाइ इहो इवेंट थियणु घुरिजे अहिड़ा इवेंट ऐं 6 अक्टूबर जो इवेंट ॾाढो सुठो थियो हुयो। हिन में असगर